दाद ॾियां थो यूनियन काउंसिल जमशेद जो जेको चेयरमैन आहे उन 6-7 महीना थिया मीटिंग कोन घुराई आहे। घटि में घटि उहो मीटिंग घुराए, असां काउंसिल खे घुराए, असांजो फ़ोन नंबर बि कोन पियो खणे। इन खां अलावा जेका हिकिड़ी फीमेल असांजी अॼु फीमेल हुई उहा इस्तीफ़ा ॾेई हुई, तंहिंखे 2 साल थी विया आहिनि। उन 2 सालनि जे अंदरि जेका छा हुननि उन जॻह ते इलेक्शन कोन कराई। इन खां पोइ असांजो हिकिड़ो काउंसलर हो हाले जी जो, उहो बि जेको फौत थी वियो, उनजी जॻह ते बि हिननि इलेक्शन कोन कराई। इन खां अलावा मूं हुनखे हिकिड़ो कमु ॾिनो बाथरूम जो, ॻोठ मेघले कोकड़ी ऐं ॻोठ विस्राम कोकड़ी जो, बाबा असांखे हिकिड़ो बाथरूम तूं ठाराए ॾे। त असांखे चवनि हा बाबा ठाराए थो ॾियां, हा बाबा ठाराए थो ॾियां। उनखे 3 महीना थी विया आहिनि। 3 महीना थिया आहिनि। इन 3 महीननि जे अंदरि जेको न को हू असांजो फ़ोन खणे थो, न को हू असां सां हेलो आहे करे थो, न को हू असां हिनखे फ़ोन कयूं था, फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। त भाउ असांजा मसइला मसाइल आहिनि, तूं अचु या गॾिजाणी रख। उहो असांजी कंहिं क़िस्म जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हुनखे बार बार मूं चयो त बाबा तूं मीटिंग रख, मीटिंग में जेके मसइला गुच्छाई आहिनि उहे पाण हल करियूं। 5 साल जे अंदरि जेका हिननि जी बजट अचे थी उहा आहे 5 लख रुपया। हीअ चवनि था 2 लख रुपया असीं जेको आहियूं स्वीपरनि खे ॾियूं था। ठीकु आहे बाबा 2 लख रुपया स्वीपरनि खे ॾियो था त बक़ाया 3 लख रुपया थिया न। उन्हनि असां काउंसिल खे कुझु माना तरक़ियाती कमु ॾियो त असीं तरक़ियाती कमु करायूं। इन्हनि में हिननि मूंखे हिकिड़े दफ़ा तरक़ियाती कमु ॾिनो हो, जेको चई त रस्तो ऐं जेको सो अवई साफ़ु कराइजो ऐं मिटी खणाइजो। ठीकु आहे, उनजी जॻह ते मूं पंहिंजे खीसे मां ॿिया 5 पैसा ख़र्च करे उन जॻह ते मूं टांकी ठाराई। हुनखे मूं चयो तूं बाबा अचां आउं तोखे ॾेखारियां थो, मूं टांकी ठाराई आहे। ठीकु आहे, त हू साफ़ु कोन आयो। आउं अरबाब अख़्तियार खां इहा अपील थो करियां त बराए महिरबानी उहे हिननि खां पुछा कनि त बाबा हीअ मीटिंग छो कोन पिया घुराई, ऐं बराए महिरबानी